अवामी न्यूज़ जे सथ पारां सिंध में हथ जे हुनरनि खे उजागर करण जे उनवान जे सिरे हेठि खानवान जे सहाफ़ियुनि पारां सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में खानवान शहर जे अवामी न्यूज़ जे रिपोर्टर जावेद मला, महरान टीवी जे रिपोर्टर रियाज़ पारस मला, KTN जे मुज़फ़र कलोड़े, सिंध टीवी जे रियाज़ सहतो, आवाज़ टीवी जे हाकिम ऐं ॿियनि प्रेस क्लब जे मेंबरनि अब्दुल हफ़ीज़ सहतो, अब्दुल जब्बार कुंदर, इक़बाल सहतो ऐं ज़हूर अहमद कुंदर जी अॻुवाणी में सक़ाफ़ती ॾियारे जे मौक़े ते हिकु रैली कढी वई। रैली में क़ौम परस्तनि तंज़ीमनि समेत सियासी ऐं समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। रैली में सिंध जे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं।